नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे। मुखालिफ़ धुर जे वफ़द जी अख्तर मेंगल सां मुलाक़ात थी आहे। इस्तीफ़ा वापसि वठण जी दरख़्वास्त कई वई आहे। हवा खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। मुखालिफ़ धुर जे वफ़द महमूद खान अचकज़ई जी अॻवानी में अख्तर मेंगल सां मुलाक़ात कई। तव्हां खे दरख़्वास्त कयूं था त पंहिंजी इस्तीफ़ा वापसि वठो। मुखालिफ़ धुर जे वफ़द जो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। मुखालिफ़ धुर जे वफ़द जी अख्तर मेंगल सां मुलाक़ात, इस्तीफ़ा वापसि वठण जी दरख़्वास्त। मुखालिफ़ धुर जे वफ़द महमूद खान अचकज़ई जी अॻवानी में अख्तर मेंगल सां मुलाक़ात कई। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर आहे। मुखालिफ़ धुर जे वफ़द जी अख्तर मेंगल सां मुलाक़ात थी आहे। इस्तीफ़ा वापसि वठण जी दरख़्वास्त कई वई आहे। मुखालिफ़ धुर जे वफ़द महमूद खान अचकज़ई जी अॻवानी में अख्तर मेंगल सां मुलाक़ात कई। तव्हांखे दरख़्वास्त कयूं था त पंहिंजी इस्तीफ़ा वापसि वठो। मुखालिफ़ धुर जे वफ़द जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे। मुखालिफ़ धुर जे वफ़द जी अख्तर मेंगल सां मुलाक़ात थी आहे। इस्तीफ़ा वापसि वठण जी दरख़्वास्त कई वई आहे। मुखालिफ़ धुर जे वफ़द महमूद खान अचकज़ई जी अॻवानी में अख्तर मेंगल सां मुलाक़ात कई आहे।